सरदार साईं, जेकॾहिं सरदार जी हैसियत सां बीठा आहियो त पोइ पूरो पूरो इंसाफ़ कयो। कढो हिन कमाल ख़ान खे, कयूंसि सईनो परूं त जीअं इंसाफ़ जो बोल पाला थिए। न बाबा साईं, कमाल ख़ान कूड़ो आहे ऐं कूड़ो माण्हू पंहिंजी जान बचाइण लाइ कूड़ो कसम बि खणी वेंदो आहे ऐं भले साईं ते बि हथ रखंदो। असां भलो साईं कमाल ख़ान खे न पर सरदार ख़ान खे ॾींदासीं। जाग भिटाई घोट तोखे सिंधड़ी थी सॾड़ा करे, मरन पयूं मारवियूं हिते काबू आहिनि कोट। आओ त तुंहिंजे ओट कमाल ख़ान जहिड़नि कमीननि खे ॾारे विझूं। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबनि जे भाउ राणे खे बेदर्दीअ सां क़तल करण वारो, बेदर्दीअ सां अकेलो ऐं हीणो ॾिसी उनखे 8 कुतनि जी मदद सां घुटा ॾेई मारण वारो कमाल ख़ान ऐं उनजो प्याले भाई शैतान ओठो। छा रबनि पंहिंजे भाउ मज़लूम राणे खे इंसाफ़ ॾियारे सघंदो या रईस गफ़ार ख़ान जी अदालत में तारीख़ मथां तारीख़ वठंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाणे रबनि खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ इंसाफ़ हिक ई सूरत में मिली सघे थो। उहा सूरत आहे त इंसाफ़ सिर्फ़ हथियार सां मिलंदो, ज़ोर ॾाढ ऐं तोंगरी सां मिलंदो। निवड़त सां इंसाफ़ नाहे मिलंदो। निवड़त सां त हालात अञा बि ख़राबु थींदा आहिनि। निवड़त ऐं न्याज़ सां ज़ालिम हमेशह मज़बूत थींदो आहे ऐं कमज़ोर हमेशह पंहिंजी शराफ़त में कमज़ोर थींदो वेंदो आहे। हाणे रबनि खे वक़्त जो इंतज़ारु नाहे करिणो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजे भाउ जे ॾिनल लाश खे उहो वाइदो निभाइणो आहे जेको हुन राणे जी लाश मथां चयो त तेसीं ताईं मां तोखे दफ़न कोन कराईंदुसि, हितां तुंहिंजो लाश कोन खणंदुसि अदा राणा, जेसीं ताईं तुंहिंजे ज़ालिमनि तुंहिंजे कातिलनि खे मां नैस ते नाबूद कोन कंदुसि। हाणे हिन ॻोठ मां हिकु न पर ॿ जनाज़ा उठंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा रबनि कमाल ख़ान खे ईंदड़ क़िस्त में कुई सघंदो? छा कमाल ख़ान जी ॻिचीअ में सोढ़ो रसो विझी करे उनखे सॼे ॻोठ में कुते जीअं गीले, उनजे मथे में मिटी विझी, उनजे मुंहं ते कारें लॻाए, सभिनी ॻोठ वारनि जे हथनि में बंदूक ॾेई, सभिनी ॻोठ वारनि जे हथनि सां हलियल हिकु हिकु गोली कमाल ख़ान जे सीने ते लॻी सघंदी? या रबनि वीचारो रईस गफ़ार ख़ान जी अदालत में पेश थींदो ऐं सिर्फ़ु इहो चवंदो त मुंहिंजी दाह ऐं कूक ॿुध वॾेरा त मुंहिंजे भाउ राणे खे इंसाफ़ वठी ॾे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाणे ना रईस गफ़ार ख़ान इंसाफ़ वठी सघे थो, ना ही कमीनो कमाल ख़ान कंहिंखे इंसाफ़ ॾियारण जो दावेदार रहंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान पंहिंजी जान बचाइण जी ख़ातिर अलाए केतिरा ई दफ़ा भले साईं खे हथ रखी साख ॾेई चुको आहे ऐं पंहिंजी जान त बचाए वियो आहे, पर केतिरनि ई भेरा हुन कूड़ियूं क़स्मूं ऐं भले साईं ते हथ रखी ही सभु कुझु खेॾियो आहे। पर हाणे कमाल ख़ान खे इहा रांदि तमामु ॾुखी ऐं महांगी पवंदी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबनि जंहिं पंहिंजे भाउ राणे सां वाइदो कयो आहे त मां कमाल ख़ान जी मुंडीअ लाइ तेसीं ताईं अबे अमर जे पेरनि में कोन रखंदुसि, तेसीं ताईं तुंहिंजो लाश हितां कोन खणंदुसि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा कमीने कमाल ख़ान जी मुंडी रबनि जे अबे ऐं अमर जे पेरनि में पवंदी या कमीनो कमाल ख़ान भले साईं खे खणी भले साईं ते हथ रखी साख ॾियण जी दावेदार रहंदो ऐं चवंदो त मां तुंहिंजे भाउ राणे खे क़तल नाहे कयो, तुंहिंजे भाउ खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मारियो आहे त उहा आहे ओठो ऐं ओठो आहे शैतान। चवंदा आहिनि त ओठे जहिड़ो उठ हमेशह फासंदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठो हिकु बेवकूफ़ शातिर निकितो जंहिं पंहिंजे ई दुश्मन कमाल ख़ान सां गॾिजी वीचारे मज़लूम राणे जो खून करे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबनि पंहिंजी भेण पठाणीअ खे वठण लाइ जॾहिं कमाल ख़ान जे घर वञे थो ऐं कमाल ख़ान हुते जेकी दावा करे थो रबनि जे साम्हूं त रबनि छा कमाल ख़ान खे छॾे ॾींदो ऐं पठाणी खे उते ई कमाल ख़ान जी क़ैद में रहण जी दावा ॾेई ईंदो या पंहिंजी भेण खे
पठाणीअ खे पाण सां गॾु वठी अची घर वठी ईंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ एपिसोड में दोस्तों तमामु वॾो इंट्रस्टेड सीन अचण वारो आहे, तमामु वॾो मोड़ ईंदो, तमामु ज़बरदस्त कहाणी अची बीठी आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा बि आहे जो ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां तमामु पकियूं ठकियूं ख़बरूं आहिनि त ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तमामु घटि हलंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे खे तमामु जल्द बंदि करण वारा आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में जॾहिं कमाल ख़ान ऐं शैतान ओठो ऐं उन सां गॾोगॾु ग़ुलाम जहिड़ो दलाल मारियो वेंदो, ज़ाहिर आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि थी वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामो कॾहिं बि हलंदो, कॾहिं बंदि थींदो, कॾहिं हुन ड्रामे जी आख़िरी एपिसोड हलंदी, कॾहिं रबन पंहिंजे भाउ लाइ इंसाफ़ वठण में कामयाबु थींदो, कॾहिं पंहिंजी मज़लूम मीरा खे इंसाफ़ ॾियारींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हज़ारे सवाल केतिरनि ई माण्हुनि जे ज़हन में गूंजनि पिया त आख़िर हिन ड्रामे जो एंड कीअं थींदो, आख़िर रबन खे इंसाफ़ कीअं मिलंदो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रबन जे हथ में हथियार ॾाढ बुर्दी ऐं ॾूंघराइब सां ई रबन खे इंसाफ़ मिली सघे थो। रबन खे न्याज़ ऐं निवड़त सां इंसाफ़ कॾहिं बि कोन मिलंदो, छो त मज़लूम जेसीं ताईं मज़लूम आहे ओसी ताईं ज़ालिम हमेशह हुन जे मथां ज़ुल्म कंदो वेंदो। जेसीं ताईं मज़लूम बाग़ी बग़ावत न कंदो तेसीं ताईं मज़लूम खे इंसाफ़ केर बि कोन ॾींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान उहो कारियर खपुर ॿमुई कमीनो नांग आहे जंहिंजी ज़बान ते कॾहिं बि एतबार नथो करे सघिजे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठ जहिड़े शैतान उठ बि तमामु वॾी ग़लती करे छॾी। असां त इहो पिया सम्झूं त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे पोयनि कुझु किस्तनि में जॾहिं ओठो रईस गफ़ार ख़ान ऐं कमीने कमाल ख़ान जी क़ैद में हुयो, हुननि ज़ुल्मनि जे विच में ओठे निमाज़ शुरू करे छॾी। 5 वक़्त जो बाक़ाइदा निमाज़ पढ़ण वारो शख़्स कंहिंखे मारे सघे ई नथो। बहरहाल असां राइटर नूर ज़हूर साहब खे छा मेणा ॾियूं, उहो वीचारो पंहिंजे उमिरि जे हिसाब सां पंहिंजे ज़हन खे तमामु घणो ज़ंग लॻाए छॾियो आहे। जेकॾहिं उनखे 5 वक़्त जो निमाज़ी ॾेखारे थो, उनखे नेक बि ॾेखारे थो। काफ़ी एपिसोड में ओठे जॾहिं उठ क़ैद में रही करे चङा कम कया, हुन खां पोइ जॾहिं ॿाहिरि निकितो बि चङाई वारे रस्तनि ते हुयो, पर अचानक सां कमाल ख़ान खे मारण वारो माण्हू कमाल ख़ान जो प्याले भाई थी वियो। कमाल ख़ान सां गॾिजी हिकु मज़लूम वेचारे रबन जे भाउ खे बेगुनाह घोटा ॾेई मारे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर नूर ज़हूर साहब, तव्हांजे ज़हन खे शायदि त पक ते ई कोई ज़हन लॻी चुको आहे, सो हिन ज़ंग खे कीअं अव्हां हटाए सघंदा जेकॾहिं अव्हां हिक ई हथ में टे गिदरा रखंदा। माण्हुनि जे हथ में 2 गिदरा बि ईंदा कोन्हनि। जेकॾहिं तव्हां टे गिदरा रखंदा, हिकु तरफ़ ज़हर ज़िंदगी जो गिदरो, ॿी तरफ़ तकरार सोप सीरियल जो गिदरो ऐं टीं तरफ़ अचण वारो अज़ीज़ कंबरानी जी डायरेक्शन में मोहब्बतुनि जो माग सोप सीरियल जो गिदरो, ही 3 गिदरा त हिकिड़े हथ में अची ई नथा सघनि। ज़ाहिर आहे पोइ इंसान जी कलम हेॾे जो होॾे हली वेंदी आहे ऐं ज़हन जेको चवंदो वेंदो आहे अधो सां ई उहो लिखंदो वेंदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर नूर ज़हूर साहब खे उहे त असां एप्रिशिएट कयूं था, तमामु वॾो राइटर आहे जंहिं पत्थर दुनिया जहिड़ी सोप सीरियल जेकी 1200 एपिसोड खां वधीक ड्रामो हलियो, उन जो राइटर आहे। तमामु वॾो एज़ाज़ आहे, पर उनखां पोइ बि नूर ज़हूर साहब चए पियो त अञा बि मूंखे एज़ाज़ मिले जो हिक ई वक़्त में हिक ई चैनल ते मुंहिंजा 3 सोप सीरियल ऑन एयर हुजनि। ईअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामो टॉप ते रहियो ऐं तकरार ड्रामो बि अल्हम्दुलिल्लाह टॉप ते आहे, जंहिंमें नूर ज़हूर जो भाउ रफ़ीक ज़हूर मूसा जो किरदारु तमामु ज़बरदस्त कमु करे पियो, तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस में आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो तकरार सोप सीरियल जो हिकु बहितरीनु शख़्सियत जो मालिक, बहितरीनु इंसान, बहितरीनु दोस्त, बहितरीनु परफॉर्मर, बहितरीनु अदाकार, बहितरीनु डायरेक्टर सैयद मुनोर अली शाह बि वफ़ात करे वियो। ऐं बदकिस्मतीअ सां आपा शबीरा चना खैरा जहिड़ो मैन लीडिंग किरदारु, उहो बि आपा शबीरा चना बि वफ़ात करे वई। अल्लाह सां हिननि जी मग़फ़रत करे, अल्लाह सां उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला दर्जा बुलंद अता फ़रमाए। नाज़रीन, 2 सोप सीरियल ज़हर जेको आहे नूर ज़हूर साहब जा हलनि पिया, तमामु ज़बरदस्त। 3 सोप सीरियल बि अचे पियो, मोहब्बतुनि जो माग। पोइ ज़ाहिर आहे राइटर किथे न किथे कोई न कोई ग़लती करे छॾींदो आहे। राइटर बि ज़ाहिर आहे इंसान आहे,
इंसान खां त ग़लती थींदी आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 255-256 एपिसोड, जेकर ही ड्रामो 260 या 270 एपिसोड ते वाइंड अप थिए थो ऐं उन खां पोइ अज़ीज़ कमरानी जी डायरेक्शन में मोहब्बतुनि जो माग सोप सीरियल ऑन एयर थिए थो, छो त उन जी रिकॉर्डिंग किथे किथे हले पई। उहो इन करे जो राणो बि ज़हर ज़िंदगी ड्रामे मां मारे वियो ऐं उनखां अलावा अज़ीज़ कमरानी जो हिकु किरदारु हुयो वज़ीर जे नाले सां तकरार सोप सीरियल में, हुतां बि अज़ीज़ कमरानी खे फाइनल कयो हुयो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन जी वजह इहा आहे जो अज़ीज़ कमरानी पंहिंजी डायरेक्शन में सोप सीरियल ठाहे रहियो आहे जंहिंजो नालो आहे मोहब्बतुनि जो माग। ऐं मोहब्बतुनि जे माग में कहिड़ा अदाकार आहिनि उहो मां तव्हांखे नेक्स्ट वीडियो में मोहब्बतुनि जे माग सोप सीरियल जे नाले सां तमामु वॾी इंफॉर्मेशन ॾियण वारो आहियां। त उन ड्रामे में तमामु भला आर्टिस्ट आहिनि ऐं उहो ड्रामो कॾहिं हलंदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 255 ऐं 56 एपिसोड जेका सुभाणे 55 हलंदी ऐं 56 एपिसोड में इहो ई थींदो। रबनि वीचारे खे इंसाफ़ मिली कोन सघंदो, सिर्फ़ु रबनि वञी करे पठाणी खे हुतां वठी ईंदो ऐं कमाल ख़ान जे वाठनि सां फायरिंग जे हवाले सां ॾे वठि कंदो। उनखां पोइ पंहिंजी भेण पठाणी खे हुतां बाआसानी वठी ईंदो ऐं कमाल ख़ान पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त हीउ छा थी वियो, तव्हां उनखे कीअं वञणु ॾिनो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तमामु ज़बरदस्त इंट्रस्टेड जेकी एपिसोड आहे उहा आहे 256। हुनखां पोइ ड्रामो ही तमामु घणो न हली सघंदो, तमामु घटि हलंदो, 5-6 क़िस्तूं हले अॻे कमाल ख़ान मारियो वेंदो। थी सघे थो हीउ ड्रामो 270 एपिसोड ताईं हले, पर हीउ ड्रामो बंदि थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु ज़बरदस्त ड्रामो अची रहियो आहे, बल्कि हली रहियो आहे असांजी HD TV यूट्यूब चैनल जे प्लेटफॉर्म ते, जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसणु न विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। दोस्तो, जेकॾहिं अव्हां असांजी टीवी ते पहिरियों दफ़ा विज़िट कयो था, पहिरियों दफ़ा ही वीडियो ॾिसो था, तमामु इंफॉर्मेशन वारी वीडियोज़ हूंदियूं आहिनि, तमामु सुठी इंफॉर्मेशन हूंदी आहे ड्रामे जे हवाले सां। नेक्स्ट एपिसोड में छा थींदो, ड्रामे में केरु केरु कमु करे पियो, ड्रामे जो राइटर केरु आहे, ड्रामो कीअं ठहंदो आहे, अहिड़ी खोड़ सारी ॼाण हासिलु करण जे लाइ अव्हां ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल खे। हीउ चैनल अव्हांजो पंहिंजो चैनल आहे, छो त हिन चैनल जो नालो आहे असांजी टीवी। असांजी टीवी मतिलबु तव्हांजी पंहिंजी ज़ाती मिल्कियत वारी टीवी। हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, वीडियो पसंदि अचे शेयर बि कंदा, पंहिंजो रखंदा, वधि में वधि खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं ॾींदा असांखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबनि जे भाउ राणे खे बेदर्दीअ सां क़तल करण वारो, बेदर्दीअ सां अकेलो ऐं हीणो ॾिसी हुनखे 8 कुतनि जी मदद सां घुटा ॾेई मारण वारो कमाल ख़ान ऐं उनजो प्याले भाई शैतान ओठो। छा रबनि पंहिंजे भाउ मज़लूम राणे खे इंसाफ़ ॾियारे सघंदो या रईस गफ़ार ख़ान जी अदालत में तारीख़ मथां तारीख़ वठंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाणे रबनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसाफ़ हिक ई सूरत में मिली सघे थो। उहा सूरत आहे त इंसाफ़ सिर्फ़ु हथियार सां मिलंदो, ज़ोर, ॾाढ ऐं तोंगरी सां मिलंदो। निवड़त सां इंसाफ़ नाहे मिलंदो। निवड़त सां त हालात अञा बि ख़राब थींदा आहिनि। निवड़त ऐं न्याज़ सां ज़ालिम हमेशह मज़बूत थींदो आहे ऐं कमज़ोर हमेशह पंहिंजी शराफ़त में कमज़ोर थींदो वेंदो आहे। हाणे रबनि खे वक़्त जो इंतज़ारु नाहे करिणो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे भाउ जे ॾिनल लाश खे उहो वाइदो निभाइणो आहे जेको हुन राणे जी लाश मथां चयो त तेसीं ताईं मां तोखे दफ़न कोन कराईंदुसि, हितां तुंहिंजो लाश कोन खणंदुसि अदा राणा, जेसीं ताईं तुंहिंजे ज़ालिमनि, तुंहिंजे कातिलनि खे मां नैस ते नाबूद कोन कंदुसि। हाणे हिन ॻोठ मां हिकु न पर ॿ जनाज़ा उठंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा रबनि कमाल ख़ान खे ईंदड़ किस्त में कोई सघंदो? छा कमाल ख़ान जी ॻीचीअ में सोढ़ो रसो विझी करे उनखे सॼे ॻोठ में कुते जियां गीले, हुनजे मथे में मिटी विझी, हुनजे मुंहं ते कारें लॻाए, सभिनी ॻोठ वारनि जे हथनि में बंदूक ॾेई, सभिनी ॻोठ वारनि जे हथनि सां हलियल हिकु हिकु गोली कमाल ख़ान जे सीने ते लॻी सघंदी या रबनि वीचारो रईस गफ़ार ख़ान जी अदालत में पेश थींदो ऐं सिर्फ़ु इहो चवंदो त मुंहिंजी दाह ऐं कूक ॿुध वॾेरा त मुंहिंजे भाउ राणे खे इंसाफ़ वठी ॾे।
ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाणे ना रईस गफ़ार ख़ान इंसाफ़ वठी सघे थो, न ही कमीनो कमाल ख़ान कंहिंखे इंसाफ़ ॾियारण जो दावेदार रहंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान पंहिंजी जान बचाइण जी ख़ातिर अलाए केतिरा ई दफ़ा भले साईं खे हथ रखी साख ॾेई चुको आहे ऐं पंहिंजी जान त बचाए वियो आहे, पर केतिरनि ई भेरा हुन कूड़ियूं क़स्मूं ऐं भले साईं ते हथ रखी ही सभु कुझु खेॾियो आहे। पर हाणे कमाल ख़ान खे इहा रांदि तमामु ॾुखी ऐं महांगी पवंदी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन जंहिं पंहिंजे भाउ राणे सां वाइदो कयो आहे त मां कमाल ख़ान जी मुंडीअ लाइ तेसीं ताईं अबे अमर जे पेरनि में कोन रखंदुसि, तेसीं ताईं तुंहिंजो लाश हितां कोन खणंदुसि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा कमीने कमाल ख़ान जी मुंडी रबन जे अबे ऐं अमर जे पेरनि में पवंदी, या कमीनो कमाल ख़ान भले साईं खे खणी भले साईं ते हथ रखी साख ॾियण जी दावेदार रहंदो ऐं चवंदो त मां तुंहिंजे भाउ राणे खे क़तल नाहे कयो, तुंहिंजे भाउ खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मारियो आहे त उहो आहे ओठो, ऐं ओठो आहे शैतान। चवंदा आहिनि त ओठे जहिड़ो उठ हमेशह फासंदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठो हिकु बेवकूफ़ शातिर निकितो जंहिं पंहिंजे ई दुश्मन कमाल ख़ान सां गॾिजी वीचारे मज़लूम राणे जो खून करे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन पंहिंजी भेण पठाणीअ खे वठण लाइ जॾहिं कमाल ख़ान जे घर वञे थो ऐं कमाल ख़ान हुते जेकी दावा करे थो रबन जे साम्हूं त रबन छा कमाल ख़ान खे छॾे ॾींदो ऐं पठाणी खे उते ई कमाल ख़ान जी कैद में रहण जी दावा ॾेई ईंदो, या पंहिंजी भेण खे पठाणीअ खे पाण सां गॾु वठी अची घर वठी ईंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ एपिसोड में दोस्तों तमामु वॾो इंट्रस्टेड सीन अचण वारो आहे, तमामु वॾो मोड़ ईंदो, तमामु ज़बरदस्त कहाणी अची बीठी आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा बि आहे जो ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां तमामु पकियूं ठकियूं ख़बरूं आहिनि त ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तमामु घटि हलंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे खे तमामु जल्द बंदि करण वारा आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में जॾहिं कमाल ख़ान ऐं शैतान ओठो ऐं उन सां गॾोगॾु ग़ुलाम जहिड़ो दलाल मारियो वेंदो, ज़ाहिर आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि थी वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामो कॾहिं बि हलंदो, कॾहिं बंदि थींदो, कॾहिं हुन ड्रामे जी आख़िरी एपिसोड हलंदी, कॾहिं रबन पंहिंजे भाउ लाइ इंसाफ़ वठण में कामयाबु थींदो, कॾहिं पंहिंजी मज़लूम मीरा खे इंसाफ़ ॾियारींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हज़ारे सवाल केतिरनि ई माण्हुनि जे ज़हन में गूंजनि पिया त आख़िर हिन ड्रामे जो एंड कीअं थींदो, आख़िर रबन खे इंसाफ़ कीअं मिलंदो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रबन जे हथ में हथियार ॾाढ बुर्दी ऐं ॾूंघराइब सां ई रबन खे इंसाफ़ मिली सघे थो। रबन खे न्याज़ ऐं नेवड़त सां इंसाफ़ कॾहिं बि कोन मिलंदो, छो त मज़लूम जेसीं ताईं मज़लूम आहे ओसीं ताईं ज़ालिम हमेशह हुन जे मथां ज़ुल्म कंदो वेंदो। जेसीं ताईं मज़लूम बाग़ी बग़ावत न कंदो तेसीं ताईं मज़लूम खे इंसाफ़ केर बि कोन ॾींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान उहो कारियर खपुर ॿमुई कमीनो नांग आहे जंहिंजी ज़बान ते कॾहिं बि एतबार नथो करे सघिजे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठ जहिड़े शैतान उठ बि तमामु वॾी ग़लती करे छॾी। असां त इहो पिया सम्झूं त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे पोयनि कुझु किस्तनि में जॾहिं ओठो रईस गफ़ार ख़ान ऐं कमीने कमाल ख़ान जी कैद में हुयो, हुननि ज़ुल्मनि जे विच में ओठे निमाज़ शुरू करे छॾी। 5 वक़्त जो बाक़ाइदा निमाज़ पढ़ण वारो शख़्स कंहिंखे मारे सघे ई नथो। बहरहाल असां राइटर नूर ज़हूर साहब खे छा महिना ॾियूं, उहो वीचारो पंहिंजे उमिरि जे हिसाब सां पंहिंजे ज़हन खे तमामु घणो ज़ंग लॻाए छॾियो आहे। जेकॾहिं उनखे 5 वक़्त जो निमाज़ी ॾेखारे थो, उनखे नेक बि ॾेखारे थो। काफ़ी एपिसोड में ओठे जॾहिं उठ कैद में रही करे चङा कम कया, हुन खां पोइ जॾहिं ॿाहिरि निकितो बि चङाई वारे रस्तनि ते हुयो, पर अचानक सां कमाल ख़ान खे मारण वारो माण्हू कमाल ख़ान जो प्याले भाई थियो। कमाल ख़ान सां गॾिजी हिकु मज़लूम वेचारे रबन जे भाउ खे बेगुनाह घोटा ॾेई मारे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर नूर ज़हूर साहब तव्हांजे ज़हन खे शायदि त पक ते ई कोई ज़हन लॻी चुको आहे, सो हिन ज़ंग खे कीअं अव्हां हटाए सघंदा,
जेकॾहिं अव्हां हिक ई हथ में टे गिदरा रखंदा, माण्हुनि जे हथ में 2 गिदरा बि ईंदा कोन्हनि। जेकॾहिं तव्हां टे गिदरा रखंदा, हिकु तरफ़ ज़हर ज़िंदगी जो गिदरो, ॿी तरफ़ तकरार सोप सीरियल जो गिदरो, ऐं टी तरफ़ अचण वारो अज़ीज़ कंबराणी जी डायरेक्शन में मोहब्बतुनि जो माग सोप सीरियल जो गिदरो। ही 3 गिदरा त हिकिड़े हथ में अची ई नथा सघनि। ज़ाहिर आहे पोइ इंसान जी कलम हेॾे जो होॾे हली वेंदी आहे ऐं ज़हन जेको चवंदो वेंदो आहे अदो साईं उहो लिखंदो वेंदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर नूर ज़हूर साहब खे उहे त असां एप्रिशिएट कयूं था, तमामु वॾो राइटर आहे जंहिं पत्थर दुनिया जहिड़ी सोप सीरियल जेकी 1200 एपिसोड खां वधीक ड्रामो हलियो उन जो राइटर आहे। तमामु वॾो एज़ाज़ आहे, पर उनखां पोइ बि नूर ज़हूर साहब चए पियो त अञा बि मूंखे एज़ाज़ मिले जो हिक ई वक़्त में हिक ई चैनल ते मुंहिंजा 3 सोप सीरियल ऑन एयर हुजनि। ईअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामो टॉप ते रहियो ऐं तकरार ड्रामो बि अल्हम्दुलिल्लाह टॉप ते आहे, जंहिंमें नूर ज़हूर जो भाउ रफ़ीक ज़हूर मूसा जो किरदारु तमामु ज़बरदस्त कमु करे पियो, तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस में आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो तकरार सोप सीरियल जो हिकु बहितरीनु शख़्सियत जो मालिक, बहितरीनु इंसान, बहितरीनु दोस्त, बहितरीनु परफॉर्मर, बहितरीनु अदाकार, बहितरीनु डायरेक्टर सैयद मुनोर अली शाह बि वफ़ात करे वियो। ऐं बदकिस्मतीअ सां आपा शबीरा चना खैरा जहिड़ो मेन लीडिंग किरदारु उहो बि आपा शबीरा चना बि वफ़ात करे। अलाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत करे, अलाह साईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला दर्जा बुलंद अता फ़रमाए। नाज़रीन, 2 सोप सीरियल ज़हर जेको आहे नूर ज़हूर साहब जा हलनि पिया तमामु ज़बरदस्त। 3 सोप सीरियल बि अचे पियो मोहब्बतुनि जो माग। पोइ ज़ाहिर आहे राइटर किथे न किथे कोई न कोई ग़लती करे छॾींदो आहे। राइटर बि ज़ाहिर आहे इंसान आहे, इंसान खां त ग़लती थींदी आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 255-256 एपिसोड, जेकॾहिं ही ड्रामो 260 या 270 एपिसोड ते वाइंड अप थिए थो ऐं उनखां पोइ अज़ीज़ कंबराणी जी डायरेक्शन में मोहब्बतुनि जो माग सोप सीरियल ऑन एयर थिए थो, छो त उनजी रिकॉर्डिंग किथे किथे हले पई। उहो इन करे जो राणो बि ज़हर ज़िंदगी ड्रामे मां मारे वियो ऐं उनखां अलावा अज़ीज़ कंबराणी जो हिकु किरदारु हुयो वज़ीर जे नाले सां तकरार सोप सीरियल में, हुतां बि अज़ीज़ कंबराणी खे फाइनल कयो हुयो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुनजी वजह इहा आहे जो अज़ीज़ कंबराणी पंहिंजी डायरेक्शन में सोप सीरियल ठाहे रहियो आहे जंहिंजो नालो आहे मोहब्बतुनि जो माग। ऐं मोहब्बतुनि जे माग में कहिड़ा अदाकार आहिनि उहो मां तव्हांखे नेक्स्ट वीडियो में मोहब्बतुनि जे माग सोप सीरियल जे नाले सां तमामु वॾी इंफॉर्मेशन ॾियण वारो आहियां त उन ड्रामे में तमामु भला आर्टिस्ट आहिनि ऐं उहो ड्रामो कॾहिं हलंदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 255 ऐं 56 एपिसोड जेका सुभाणे 55 हलंदी ऐं 56 एपिसोड में इहो ई थींदो। रबनि वीचारे खे इंसाफ़ मिली कोन सघंदो, सिर्फ़ु रबनि वञी करे पठाणी खे हुतां वठी ईंदो ऐं कमाल ख़ान जे वाठनि सां फायरिंग जे हवाले सां ॾे वठि कंदो। उनखां पोइ पंहिंजी भेण पठाणी खे हुतां बाआसानी वठी ईंदो ऐं कमाल ख़ान पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त हीउ छा थी वियो, तव्हां हुनखे कीअं वञणु ॾिनो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तमामु ज़बरदस्त इंट्रस्टेड जेकी एपिसोड आहे उहा आहे 256। हुनखां पोइ ड्रामो ही तमामु घणो न हली सघंदो, तमामु घटि हलंदो, 5-6 किस्तूं हले अॻे कमाल ख़ान मारियो वेंदो।